असां रईस मोहम्मद खान ॾाहिरी मरहूम जे पगदार पुट रईस परवेज़ अहमद ॾाहिरी खे यूसी नंबर 19 आमरजी तालको दौड़ बांधी ते पीपी क़यादत तरफ़ां आई। यूसी चेयरमैन ऐं रईस मोहम्मद हसन जे पगदार पुट रईस सोहराब खान पिताफ़ी खे पीपी तरफ़ां वाइस चेयरमैन जो टिकट मिलण ते मुबारकबाद पेश करियूं था ऐं रईस अब्बास अली मरी खे डिस्ट्रिक्ट काउंसिल मेंबर ते पीपी जो टिकट मिलण ते ऐं अहमद खान चांडियो खे मेंबर तौर पीपी जो टिकट मिलण ते मुबारकबाद पेश करियूं था। पारां अली अनवर पिताफ़ी, जहाज़ेब पिताफ़ी, अब्दुल हक पिताफ़ी, अब्दुल वाहिद पिताफ़ी, अब्दुल वहीद पिताफ़ी बिरादरी ऐं यूसी आमरजी जो बाशऊर अवाम।